दोस्तों अस्सलाम वालेकुम, नमस्ते, वेलकम बैक इन बाय अनदर व्लॉग। दोस्तों अॼु जे हिन व्लॉग में पाण हलंदासीं हिकिड़े ऑर्डर ॾांहुं जेको असांखे हुते अॼु झूमर सेट मतिलबु ॻोठ जी हिकिड़ी शादी आहे। हुते पाण झूमर वग़ैरह साउंड लाइटिंग वग़ैरह लॻाईंदासीं। उन जो मुकमल वीडियो तव्हांखे ॾेखारींदुसि ऐं इन वीडियो खे पूरो वॉच कजो। ऐं उन खां पहिरीं जेके कल्ह बरसाति आई हुई कल बरसाति जेको ओचिती आई हुई ऐं ॻोठ में जेके वारी खां अलावा जेके कलर में रहंदा आहिनि उन्हनि जा त बुरा हाल थी विया हूंदा। ऐं हिते त असां वटि इंशाल्लाह भॻवान जो शुक्र आहे हिते वारी वग़ैरह आहे त एतिरो नुक़सानु कोन थियो आहे। ऐं जेको बरसाति जे करे जेको अॼु एनवायरमेंट जो जेको व्यू आहे उहो तव्हांखे ॾेखारियां त ही बरसाति करण खां पोइ ही सुबुह जो जेको व्यू आहे ॾाढो त ख़ूबसूरत थी वियो। इन खां पहिरीं आउं तयारु थी करे संभरी करे वेंची वग़ैरह पोइ हलूं था शेर हाली उते जे ॻोठ ॾांहुं हुते जेको वीडियो वग़ैरह शूट करी पहिरीं त इजाज़त वठंदुसि छो त छाकाणि त ॻोठ जे जेके माण्हू आहिनि उहे वीडियो नाहे भरण ॾींदा आहिनि। कोशिशि कंदुसि त हुन जो पूरो मुकमल शूट करे तव्हांखे ॾेखारियां ऐं हिन वीडियो खे मुकमल ॾिसिजो। हाणे आउं वञी करे तयारु थी वियो आहियां। हाणे पाण हलंदासीं शहर ॾांहुं त हुते लोडिंग वग़ैरह कराई उन सां गॾु ईंदासीं ऐं कुझु मंज़र बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन वीडियो खे तव्हांखे मुकमल वॉच करिणो आहे, बिल्कुलु तव्हांखे मज़ो ईंदो। मिली वियो आहे हाणे डायरेक्ट मिलंदासीं मुंहिंजी शॉप ते ॾिसंदासीं त केरु आयो त आउं पंहिंजे दुकान ते पहुची वियो आहियां। हाणे कुझु सामान मेली छॾियो आहे, हाणे कुझु सामान आहे उहो अञा अधु कलाक में रक्शो ईंदो पोइ उन में लोड कंदासीं। हीअ मुंहिंजा भाउ आहिनि जेके ॿोर विया खाइनि हिन रोडी में। दुकान जो अंदरि डेकोरेशन आहे उहो हुन साइड आहे ऐं हीअ भांडो आहे डेकोरेशन वारो कबाड़ो गॾु आहे। हीअ नंढो भाई मुंहिंजो चांहि पींदा काहे ये दुकान वगैरह सब ही संभाले थो। ये एंगल वगैरह सब आहिनि कबाड़े सां गॾु बटन बि आहे। इंतज़ारु करण खां पोइ उन्हनि रक्शो मेली छॾियो। हाणे सामान असीं लोड कयूं पिया। हुते सामान जेको लोड थींदो उहो तव्हांखे ॾेखारींदुसि। हुते हली दुकान ते दुकान में आहियूं साउंड वग़ैरह लोड ये साउंड लोड कनि पिया ये दोस्त मुंहिंजा भाउ। ये मिस्त्री लॻो पियो आहे, ये मिस्त्रो टांकी टूका में लॻो पियो आहे। साउंड वग़ैरह सभु लोड थी विया आहिनि। हाणे असीं वेंदासीं हुते हाणे माल सभु लोड करी असीं वञूं पिया। रस्ते में आहियूं रस्ते में गॾा ही मां हिते गॾु विया हुते लॻाईंदासीं। हुते ॻोठ जो नालो आहे शिव मंदरु। हिंदू बिरादरी में शादी आई हो। असांखे हाणे वेंदे तक़रीबन माना 3:30 थी विया आहिनि हिते ई रस्ते में। हिते कमु त अञा घणो पियो आहे, कमु मतिलबु जाम अञा पियो आहे यार। हाणे छा कयूं असीं? हाणे मतिलबु ही दोस्त मारो ही रक्शे वारो ही रोकींदो हले पियो। असांजी परेशानी खे सम्झे ई नथो छा कयूं। न तूं टेंशन न वठि जी जाया टेंशन न वठि पहुचायूं था बाबा। चाचो दादा टेंशन न वठि तोखे पहुचायूं था, महिरबानी थींदी। छो त हींअर सियारो आहे ऐं ॾींहुं सफ़ा घटि आहिनि। मतिलबु टाइम जेको डे जी आहे उहा सफ़ा घटि आहे। हिन करे टाइम बची नथो सेट करण में। डे आहिनि हींअर वारी ते जेकॾहिं वेहूं था न पोइ बि सी जहिड़ो लॻे थो। हवा जेको आहे ख़राबु आहे जेको माण्हू खे बीमारी हवा।
के तकरीबन असीं हाणे पहुचण वारा आहियूं। इन पहिरीं देवी असांजो वार कटी पहुची विया आहियूं। हाणे हिननि जे घर में पहुची विया आहियूं। हिननि जे घर असीं हाणे पहुची विया आहियूं। हाणे असीं चौरो ठाहे रहिया आहियूं। चौरो वग़ैरह ओकी करी पोइ मिलंदासीं। कल उते हीअ आहे असांजो, हीअ आहे मुंहिंजे व्लॉग जो ॿियो ॾींहुं। कल उते असां लाइटिंग वग़ैरह लॻाई हुई, राति जो चालू करी हुई। ऐं शामियाने में इस जेका झूमर वग़ैरह आहिनि इहे असां ख़ाली शामियाने में लॻाया आहिनि। इहे ॾींहं जो लॻाया आहिनि। हीअं कमु हली रहियो आहे हिन जो बि। झूमर वग़ैरह लॻाई, लाइटिंग वग़ैरह राति जो लॻाई हुई ऐं झूमर ऐं साउंड ॿिए ॾींहुं साउंड सुबुह जो ऐं शामियाने में लॻाइणा हुया, पोइ लॻाए छॾिया। हाणे असीं साउंड वग़ैरह हलाई करे हाणे फारिग कयूं। ऐं तव्हांखे छा ॿुधायां त मुंहिंजो हिकिड़ो व्लॉग ठाहिण में मुंहिंजी कहिड़ी महिनत लॻी आहे। अकेलो 2 ॾींहं पूरो कमु कयो आहे हिकिड़े ॼणे। मुंहिंजी वधि थी सघे जेतिरी तव्हां सां थी सघे ओतिरी सपोर्ट कयो। ऐं जेकॾहिं मुंहिंजो इहो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो। ऐं थैंक्स फॉर वॉचिंग। थैंक्स।